दाढ़िया मुड़साणी ओ पंजाबन रींदासी पानी दाढ़िया मुड़साणी ओ पंजाबन रींदासी पानी पग सिंधु दरिया थी दई हिक हिकाणी ओ पंजाबन बिरादरी पारां बबर लो क़ौमी शाहरा ते जेको आहे सो सिंधु दरिया मां 6 केनाल कढण खिलाफ़ धरणो जेको आहे सो जारी आहे। उते धरणे में जेको आहे सो सॼे सिंध मां साञावंद ऐं क़ौमी कारकुन वकील मुख़्तलिफ़ मज़हबी तंज़ीमुनि जा अॻवान ऐं कारकुन ऐं शहरी वकील भारी मज़दूर पहुतल आहिनि। अचो साणनि ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो वधीक छा चवणु आहे। साईं बुनियादी तौर ते ही न को मेलो आहे न को एहतजाज आहे, ही जंग आहे। ही सिंध जे पाणी लाइ सिंध जे माण्हुनि जी जंग आहे ऐं ही जेको हिननि धारो आयो आहे सिंध ते कैनाल कढण जो, जेसि ताईं हीअ कैनाल रद्द कोन कंदा तेसि ताईं इहा जंग जारी रहंदी, बल्कि अॻिते वधंदी वेंदी। असां न सिर्फ़ु पंजाब खे हिन मुल्क जे वारसनि खे पर उहो सिंध जे उन्हनि गद्दारनि खे बि ॿुधायूं था त जेके गद्दारी करे तव्हां उते कैनाल लिखी ॾिना आहिनि, इहो पंहिंजो सॼो ऑर्डर वापसि वरितो वञे, सिंधु जो पाणी बहाल कयो वञे ऐं सिंधी क़ौम खां माफ़ी वरिती वञे। ही वकील हिन एहतजाज जी ड्राइविंग फोर्स आहिनि, सियासी पार्टियूं रोडनि ते आहिनि, महीने खां जदोजहद में आहिनि। हाणे हिकु कहाणी थिए पई ऐं अॼु पंजाब जे पेट्रोल पंप वारनि प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे त पंजाब में पेट्रोल पंप हिन धरणे जे करे 24 कलाकनि खां ही धरणो जारी आहे, उते खुटी वियो आहे ऐं अॻिते हली शायदि उनखे पेट्रोल पंप बंदि करणा पवनि। पाकिस्तान जी रियासत खे सोचणु खपे त ही बलोचिस्तान जा पहाड़ न आहिनि, न ही अफ़गानिस्तान जो बॉर्डर आहे, ही सिंध आहे ऐं सॼी लाइफ लाइन हिननि जी हितो आहे। इन मां ही 6 करोड़ माण्हुनि जो पाणी बंदि करण जी जेका जुरत कनि था उतां पुठिते हटी वञनि ऐं सिंधु दरिया जो पाणी बहाल कनि। सिंधु दरिया असांजी क़ौमी गैरत आहे, इज़त आहे, मान आहे, शान आहे, असांजो इश्क़ आहे ऐं असांजे जीअण जो वाहिद ज़रियो आहे। इहो असां कॾहिं बि हिनखे कोन ॾींदासीं। होड उनजे अध में आहे ऐं हर भेरे पंहिंजे होड तां लहंदो न आहे, पर उनखे ॻिचीअ खां वठी वक़्तु लाहे फिटी कंदो आहे। तव्हांजे आॾो आहे बंगाल, उते बि इहा चयो त 10 नसलनि ताईं बंगाली असां को बंगाल न वठी सघंदा ऐं शाम जो उन्हनि इहा जे फ़ौजियुनि पंहिंजे जनरलनि कर्नलनि सूदो पतलूनूं लाहे ॾिनियूं। हाणे हू बलोचिस्तान जे लाइ बि इहो ॻाल्हाइनि था, असांजे लाइ बि इहो ॻाल्हाइनि था त इहो वक़्तु माज़ीअ में जीअं साबित कयो आहे, असां जो वक़्तु बि हुननि खे साबित करे ॾेखारींदो त न रुॻो हुननि खे इहे कैनाल ऐं इहा लुटफुर ख़तमु करणी पवंदी, पर इन सां गॾोगॾु जेको अॼु ताईं लुटो फुरियो वियो आहे असीं उन्हनि जो बि हिसाब रखंदासीं। अॼु ही जेको वकीलनि जो हिकिड़ो एहतजाज आहे जेको अॼु तक़रीबन खे काफ़ी 72 कलाकनि खां मथे टाइम थी वियो आहे, तो इहो तमामु हिकिड़ो पुरअसर थींदो पियो वञे सिंध जे अंदरि। अॼु हींअर मूं सोशल मीडिया ॾिठो त जामशोरो बाईपास जेको सिंधियुनि खे शागिर्दनि बंदि करण जो ऐलान कयो आहे। उन खां अलावा मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेको आहे इन ई एहतजाज जो असरु आहे जेको पॉलिटिकल माण्हू या सिविल सोसाइटी जो या उन्हनि सां गॾु वकील जेके सिंध परस्त माण्हू आहिनि उहे अॼु रोडनि ते निकिरनि पिया। अॼु ही जीअं जीअं ॾींहुं तपे पियो तीअं तीअं माण्हू जेको आहे सो उहो अचनि पिया ऐं ही जेके हिननि जा सिंध दुश्मन मनसूबा आहिनि, उहो कारपोरेट फार्मिंग हुजे, उहो कैनालनि जा मनसूबा हुजनि, उहे तोड़े ज़मीननि ते ॿियनि तरीक़नि सां वालार हुजे, उहे जेके बि मनसूबा आहिनि उहे ही ईअं न सम्झनि त रुॻो ही जदोजहद हिते बि ईंदी। हाणे जेको माण्हू जेको असां जेके सियासी कारकुन जेको सोचींदासीं त माण्हू पॉलिटिसाइज़ थिए, अॼु हर माण्हू उहो कहिड़े बि मकतबे फ़िक्र सां हुजे, उहो मज़हबी हुजे, उहो सेकुलर हुजे, उहो कहिड़े बि फ़िक्र सां हुजे, अॼु उहो पॉलिटिसाइज़ थी वियो आहे। उहो सिंध जी ॻाल्हि करे पियो। हेसी ताईं जो मौलवी साहिबान पंहिंजे मेंबर ते इहो चवनि था त पंहिंजनि मस्जिदनि ते बि ॻाढ़ा झंडा लॻाए छॾियो। इहो जेको आहे इहो असरु जेको आहे हाणे इहो धीमो थियण वारो न आहे। असां हिकिड़ी ॻाल्हि करे ख़ुशि हूंदासीं जेको हिननि इहो सिंध दुश्मन मनसूबो आंदो ऐं घटि में घटि माण्हुनि खे सुजागर करण में असांखे हिकिड़ी कामयाबी मिली। बहरहाल हीउ वकीलनि जो एहतजाज आहे। असांखे उमेदु आहे त पॉलिटिक्स अञा बि रिच थींदी ऐं अञा बि पॉलिटिकल माण्हू जेको आहे सो निकिरंदा ऐं हीअ जेका आहे हाणे जेको आहे मुनज़िम थियण तरफ़ वञे बि ॻाल्हि। ऐं इहा जेका आहे सिंध जी जेका निजात ऐं आज़ादी लाइ इहा अञा प्रोसर पंहिंजो जेको थो असरअंदाज़ थींदी ऐं माण्हुनि ते तमामु असराइतो हिकिड़ो जेको आहे सो मैसेज छॾींदी। महिरबानी। 43 खां वठी
पाकिस्तान जेको हिन इलाइक़े जो इसराइल आहे उनखे मज़लूम क़ौमनि ते कब्ज़े जबर करण जे लाइ अंग्रेज़ साम्राज असांजे मथे में हयो ऐं उनखे मुंहुं ॾींदड़ क़ुवतूं गैर महफ़ूज़ तरीक़े सां विढ़ंदियूं रहियूं आहिनि। पहिरियों दफ़ो जेको क़ौमी शऊर आहे सिंध जो वकील जुडिशरी ऐं सहाफ़त जे सूरत में अॻिते आयो आहे ऐं हाणे उहो फ्रंट लाइन ते आहे या वरी जेकॾहिं क़ौमी कारकुन फ्रंट लाइन ते आहे त सहाफ़ी ऐं वुकला हज़रात असांजे बेकअप में बीठा आहिनि ऐं इहो हालत जंग रियासत खे ॾाढो ॻिची में पियो आहे। उन जी ही कड़ी धरणो था ॾिसो जो वुकला हज़रात जे अॻवानी में लॻो पियो आहे ऐं उते असां क़ौमी पार्टियूं नाकाम वयूं आहियूं। हुजणु ईअं घुरिजे आहे जेको ही पहिरियों दफ़ो थियो आहे जो वुकला हज़रात आॾो हिन ऐं हिन ते क़ौमी पार्टियूं खुली करे खेॾी सघनि थियूं, खुली करे सियासत करे सघनि थियूं, पंहिंजे मौक़िफ़ खे अॻिते वधाए सघनि थियूं, पर उहे नाकाम हुयूं आहिनि। उहे जेकॾहिं वेठियूं बि आहिनि उड़ियूं थुड़ियूं जेकॾहिं वेठा बि आहिनि बग़ैर कारकुननि जे। राति असां हिते कैंप ते मौजूदु हुयासीं, माना 50 ॼणनि खां घटि माण्हू हुयासीं, उन्हनि में असां बि 2-3 माण्हू हुयासीं। तंहिंजे करे हाणे हे जेको वुकला हज़रात असांजो पैगाम खणी अॻिते वधिया आहिनि, अलदो के इहो पैगाम असां क़ौमी माण्हुनि जो आहे, सियासी माण्हुनि जो आहे। सियासी पार्टियुनि खे चइजे थो जल्दी में जल्दी पंहिंजा इजलास घुराए ऐं पूरी तरह हिन जदोजहद खे ओन कनि। ही असांजी प्रोटेक्टेड जदोजहद आहे ऐं नतीजा ॾींदी, पक सां नतीजा ॾींदी, बग़ैर ख़ौफ़ ख़तरे जे नतीजा ॾींदी। ऐं असां हिन जदोजहद मां पूरी उमीद आहियूं सिंध जा हुकूक मिलंदा, पर जेकॾहिं ही जदोजहद अञा अॻिते वधी त जेका अॼु ताईं क़ौमी तहरीकूं आज़ादी जे लाइ जदोजहद कंदी रहियूं उहा या त हासिलु थींदी या तमामु क़रीब वञी हूंदो जेको पाकिस्तान जे टुटण जी अलामत साबित थींदो। जीअं सिंधु दे जीअं साईं ताक़त आहे जो सिंध जूं ज़मीनूं इहो सभु फौजी डंडे जे ज़ोर सां सरदारी खां लिखरायूं वयूं आहिनि ऐं सरदारी कुतो पंहिंजी कुर्सी बचाइण ख़ातिर पंहिंजी माउ जो सौदो कयो आहे, धरती खे विकिणियो आहे। सिंध जा वसीला फुरिजी विया, जॾहिं सिंध जा जबल फुरिजी विया, जॾहिं सिंध जा पेट फुरिजी विया, सिंध जी हर शइ खसी वई ऐं इहो सभु कुझु ज़रदारी जे थ्रू बीटी जी हुकूमत जे थ्रू थियो त बि सिंधी क़ौम दरगुज़र कयो। आख़िरी वसीलो असांजो सिंध जी सुञाण, सिंध जी सुञाण ऐं सिंधी क़ौम जो आख़िरी जियापो सिंधू दरिया, उहो दरिया बि जॾहिं हिन विकिणी छॾियो ऐं केनाल ठहणु शुरू थियो इहो नामुरादूं बेनसल उन कहिड़ा केनाल किथां जा केनाल हाणे जॾहिं सिंधी क़ौम जागी आहे चए थो केनाल सबूरा नामंज़ूर। अरे बेगैतो सिंध जा बेरियो तव्हां सभु कुझु विकिणियो, पर हींअर तव्हांजी हुकूमत छा, तव्हां ते हर तरफ़ विकार लानत वसे थी। ऐं ही ॾिसो हिते हिन बबरलो ते सिंध जा चंद माण्हू आहिनि, पर इहो सोचो त हिन पंजाब पंहिंजे होल ते रहियो त सॼी सिंध हिन जे पंजाब खे सरदारी ते हिकु हुनजो ज़्यादो आहे, पर पंजाब खे ॾाढो काॾो रस्ता रोक पंजाब सां वेर थींदो आहे त इहो पंजाब जो पाकिस्तान जेको पाकिस्तान आहे सिर्फ़ु पंजाब जो आहे, इन जो वजूद लैस थी वेंदो। असां तव्हांजे चैनल थ्रू हिते मौजूदु माण्हुनि जे तर्जुमानी कंदे मां चवां थी त हर हिकु जे बात में इहो ई लफ़्ज़ पंजाब तो असां जहिड़ो आहे। हाणे जेका ही बाबरी बबक थियो आहे हिन लावे खे दुनिया जी का ताक़त रोके नथी सघे।
ही लाभो आज़ादी ताईं हलंदो ऐं असांजी आख़िरी मंज़िल सिंध देश जी आज़ादी आहे असां सिर सां कमर मथे आया आहियूं ही धरणो जेकॾहिं महीनो रहियो त बि असां रहंदासीं जेकॾहिं पंजाब न सिर्फ़ु पंजाब जे इन हिकिड़ी ॻाल्हि ते असां केनाल बंदि था कयूं पर जेको असांजी सिर ते धाड़ो आया मादरी वसीला आहिनि असांजा ॿिया जेकी दरिया आहिनि ज़मीन ते वालार गैर आबादी गैर आबादी जेका दुनिया ते ललकार सभु असांखे नामंज़ूर आहे ऐं ॿी ॻाल्हि असां उहे आहियूं पाकिस्तान न खपे हाणे असांजो हिकु ई नारो आहे न केनाल खपे न पाकिस्तान सिंधू देश जिंदाबाद ही असांजी जदोजहद सिंधू देश ताईं ख़तमु त असांखे खत लिखो अथई सिंधु पंजाब जो पाणी चोरी थी करे अॼु मरियम नवाज़ खां इहो कोई पुछे जेका असां वटि हिन महिल खुशहाली आहे माण्हू पाणी खां सवा मरनि था असां कॾहिं पंजाब जो पाणी चोरी कयो आहे तव्हां चोर असांजी हर शइ खपाए ज़मीनूं पाणी पंहिंजा राइवेंट महल ठाहे तूं चोर जी धीअ वज़ीराला थी वेंदी आहे असांखे ख़बर कोन्हे तूं कीअं वज़ीराला थी वेंदी आहे वरी हाणे वफ़ा कंहिंखे ख़त थी लिखे त सिंधु पंजाब जो पाणी चोरी कयो आहे असां इहो पंहिंजो पैगाम अॼु मरियम नवाज़ साईं तूं जॾहिं जेल में हुई त सिंधी माइनि तुंहिंजा शेर लिखी आजिया कई त तूं उन्हनि खे इहा वोट थी ॾे हाणे चोर केरु थियो तूं या असां धाड़ो मंज़ूर न कंदासीं कल्ह खां वठी असां वकीलनि जेको आहे सो वॾो बाईपास ते असां पंहिंजो धरणो हयो आहे ऐं इहो धरणो असां वापसि न कंदासीं धरणे जो एहतजाज असां पंहिंजो वसी कंदा वेंदासीं जेसिताईं हे सिंधु केनाल जे ख़िलाफ़ नोटिफिकेशन वापसि न वठंदा त असां पंजाब जा सभु बॉर्डर बंदि कंदासीं पूरी सिंध तव्हां नज़र कयो चाहे ॻोठ हुजे चाहे शहर हुजे चाहे ज़मीन हुजे पहाड़ी हुजे झंग हुजे पूरी सिंध जा गैरतमंद सिंधी सिंध जो जेको खाइनि था अॼु सिंध धरतीअ जे पाणीअ जे हक़ जे लाइ हिन यज़ीदी हुकूमत जे ख़िलाफ़ हे रोडनि ते अची दुनिया खे पैगाम ॾिनो अथनि त हिननि मज़लूमनि ग़रीबनि मिसकीननि यतीमनि जो अल्लाह खां बाद में सहारो हिन सिंधू दर्दीअ जो सिंधू दरिया आहे त होश मोहम्मद शीदीअ चयो हो मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं पर उन सिंध जी जान इहो सिंधू दरिया आहे त अॼु हर मुसलमान सिंध जे गैरतमंद खे इहो नारो बुलंद करणु घुरिजे मरसूं मरसूं सिंधू दरिया न ॾेसूं अॼु तव्हां ॾिसो कराची खां वठी हैदराबाद मीरपुर ख़ास पूरी सिंध जी कुंड कुरछड़े लाड़काणो हुजे जेकंबाद हुजे सिंध जे वकीलनि हिकिड़ो गैरतमंद अॼु पैगाम ॾिनो आहे दुनिया खे त वकील फ़क़ति पैसनि ते केस न लड़ंदा आहिनि पर सिंध जा गैरतमंद जवान शेर पुट सिंध धरतीअ जे लाइ पंहिंजी जान बि ॾींदा आहिनि त पंहिंजी कुर्बानी बि ॾींदा आहिनि अॼु सिंध धरतीअ जे नौजवाननि वकीलनि हे आशिकनि सिंध खे बचाइण जे लाइ पंजाब जे उन्हनि ज़ालिमनि हुकूमत वारनि खे अॼु पैगाम ॾिनो आहे रुगो अॼु जो पैगाम नाहे असां दरगाह आलिया राणीपुर शरीफ वारा पीराने पीर महबूबे सुभानी दस्तगीर जी गादी खां ऐं उन खां अलावा पूरी सिंध में जेके बि दरगाहनि जूं गादियूं इंशाअल्लाह उहे सभु उन्हनि जा मुरीद उन्हनि जा फ़क़ीर उन्हनि सां मोहबत करण वारा अॼु असां सां गॾु आहिनि ऐं इंशाअल्लाह उहे बुज़ुर्ग बि अची हिन रोड ते पहुचंदा छो जो असां सिंध वारनि खे ख़बर आहे त जेकॾहिं असां पीरनि फ़क़ीरनि जूं ज़मीनूं न आहिनि त हे सिंध जा मारूअड़ा इहा असांजी मीरास आहे
इहा असांजी मिल्कियत आहे, ही सिंध धरती असांजी अंबड़ आहे। असां पंहिंजी अंबड़ सां कंहिंखे ज़ुल्म करणु न ॾींदासीं। हिन अंबड़ जे लाइ सिर त ॾींदासीं पर पोइ न हटंदासीं। मां वरी बि अॼु हिन जेके सहाफ़ी बिरादरी वारा हे महबूब मुस्तफ़ा जा आशिक सचा उम्मती उन्हनि खे पैगाम ॾियणु थो चाहियां। ख़ुदा पंहिंजे बचनि जे लाइ अॻे मुस्तक़बिल जे लाइ अॼु चंद ॾींहंनि जी तकलीफ़ न ॾिसो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं करबला जे मैदान ते आया हुआ त इहो पैगाम ॾिननि त जेकॾहिं महबूब मुस्तफ़ा जी उम्मत जे ख़ातिर उनखे बचाइण जे लाइ हुसैन जो सिर ॾियणु ज़रूरी आहे त मां हुसैन महबूब मुस्तफ़ा जी उम्मत तां सिर ॾींदुमि, पर महबूब मुस्तफ़ा जी उम्मत खे कॾहिं बि पोइते थियणु न ॾींदुमि। अॼु बि सिंध वारनि जे लाइ, गैरतमंद जे लाइ इहो पैगाम हुजणु घुरिजे त बाबा अॼु हिननि ज़ालिमनि जे अॻियां तव्हां झुकी वियो, पाणी बि तव्हांजो बचनि जो खणी विया, तव्हांजे माल जो हिन सिंध धरतीअ खे उन्हनि बयाबान कयो। तव्हां नस्ल बा नस्ल असांजी सिंध खे ख़तमु करणु चाहिनि था। हे के सियासी मसइलो न आहे, इहो ज़हन में रखियो वञे के पार्टी जो मसइलो न आहे। इन जे करे ई अॼु असांजा वुकला बिरादरी वारनि खे मां वरी बि लख सलाम पेश कंदुमि जिन गैरत जो अहिड़ो मुज़ाहिरो ॾेखारियो आहे त मूंखे ईअं चवणो पवे जेको बि गैरतमंद सिंध जो खाए थो अॼु सिंध सां मल्हाए, उहो घरनि मां निकिरी अचे, पंहिंजा कमकार छॾे पूरी पाकिस्तान पंजाब खे पैगाम ॾे त सिंधी असां गैरतमंद कॾहिं हटंदासीं न। सिंधूअ ते धाड़ो न बंदु, हे केनाल सबूरा न बंदु, केनाल सबूरा। साईं जी एम सैदरा बरा जीअं त वकील बिरादरी पारां केनालनि जे ख़िलाफ़ बबरलो बाईपास ते धरणो लॻायो आहे, जंहिंखे अॼु ॿियो ॾींहुं आहे। असीं सोशल मीडिया जे तवसुल सां ऐं हिन चैनल जे तवसुल सां पंजाब साम्राज खे इहो ॿुधाइण था चाहियूं त तव्हां असांजो पाणी बंदि कंदव, असां तव्हांजे साह जी रग ते लत ॾींदासीं। असां पहिरियों हे मरहलो बबरलो बाईपास रोड बंदि कयो आहे ऐं जेकॾहिं तव्हां बाज़ नथा अचो, अञा बि केनालनि जो नोटिस वापसि नथा वठो ऐं कमु बंदि नथा कयो त तव्हांजी तेल, गैस, कोयलो हितां जेको बि वसीलो असांजो लुटे खणी था वञो उहे समूरा बंदि कंदासीं। तो बिजली हुजे, गैस लाइन हुजे, रेलवे हुजे। ऐं असीं जेको आहे सिंधी क़ौम रहबर सिंध साईं जी एम सैयद जे नज़रिए तहत क़ौमी तहरीक, हिते केतिरा ई क़ौमी तहरीक जा घड़ा आहिनि, उहे हिते पंहिंजो किरदारु अदा था कनि। त हिते तव्हां ॾिसी सघो था क़ौम पाण मल्हाए रही आहे। ऐं हिन वक़्तु पंजाब साम्राज एतिरो तंग थी चुको आहे, एतिरो कमज़ोर थी चुको आहे अवाम जे आॾो। अवाम हिमत करे त साम्राज कुझु बि न आहे। असीं पंजाब साम्राज सां कल्ह बि मुआदो अटकायो आहे। असीं शहीद मुज़फ़र भुट्टे जहिड़ा कूंदर कुआया आहिनि, रियासत जन खे चित्र लाश ॾिना आहिनि। उहा क़ौम किथे बि मायूस न थींदी ऐं न ई असीं विकामंदासीं, न ई असीं टुटंदासीं। असीं साम्राज खे ॿुधाइण था चाहियूं त इहे केनाल ऐं सिंध जे ज़मीन ते जेका फौजी वालार आहे उहा बंदि कई वञे, न त ॿी सूरत में हथियारबंद जिदोजहद बि सिंधी क़ौम खे करणु ईंदी आहे। ऐं तारीख़ में असीं विड़िया आहियूं, सिंध ते 11,000 हमला थिया आहिनि, जंहिंमें असां सिंध में हमेशह धारियनि जी लोध खे ललकारियो आहे ऐं हितां धिकारे कढियो आहे। पोइ मोहम्मद बिन कासिम हुजे, अरब लुटेरो, या अरगून हुजनि, तुरखान हुजनि, दुले दरिया खान विड़ियो आहे, दोदो सूमरो विड़ियो आहे, होशू शीदी विड़ियो आहे, हेमू कालाणी विड़ियो आहे, सूर्या बादशाह विड़ियो आहे। ऐं असांजा कूंदर हिन वक़्तु बि मैदान अमल में आहिनि। ऐं पंजाब खे फिलफोर इहो पंहिंजो केनाल नालो मनसूबो रद्द करणु घुरिजे। महिरबानी। मथां जेके 6 गैर क़ानूनी कैनाल ठाहिया पिया वञनि, सिंध उन जी सख़्त मुखालफ़त करे थी। ख़ासि तौर ते वकील बिरादरी पहिरें ॾींहं खां ई इन्हनि 6 कैनालनि जे ख़िलाफ़ु निकिती आहे। उन मुख़्तलिफ़ कन्वेंशन्स कया, मुख़्तलिफ़ बार एसोसिएशन्स खे गॾु करे इन्हनि कैनालनि जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो।
अॼु कराची बार एसोसिएशन ऐं सिंध जूं जेके मुख़्तलिफ़ बार एसोसिएशन्स आहिनि, सिंध बार काउंसिल आहे, हाई कोर्ट बार एसोसिएशन्स आहिनि, सभिनी गॾियल तौर ते फ़ैसिलो करे हिते बबरलो बाईपास ते पंजाब वेंदड़ रस्ता बंदि कया आहिनि। पंजाब वेंदड़ रस्ता इन लाइ बंदि कया आहिनि त जेको पंजाब पाणी चोराए पियो, इलीगल तौर ते पाणी चोराए पियो सिंध खे तबाह करण लाइ, उन जी असां मुखालफ़त कयूं था ऐं मज़म्मत कयूं था। ऐं जेका वकील बिरादरी आहे सिविल सोसाइटी सां गॾिजी करे हितां जे जेके सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि सां गॾिजी करे जेके सिंध सां मुहबत कनि था, जेके सिंध जी तारीख़ सां मुहबत कनि था, जेका सदियुनि जी तारीख़ रखे थी, जेका कल्चर रखे थी, उन जेका 6 कैनाल ठहंदा उन सां सदियुनि जी तारीख़ ख़तमु थी वेंदी, बर्बादी थी वेंदी, न सिर्फ़ु इंसान ख़तमु थी वेंदा, सामुंडी पटी मथे चढ़ी ईंदी, लखें एकड़ ज़मीन जेका असां समुंड जे कब्ज़े में अची वेंदी, डेल्टा ख़तमु थी वेंदो, जानवर ख़तमु थी वेंदा, पखी ख़तमु थी वेंदा, एॾो वॾो नुक़सानु जंहिंजो असां तसवुर बि नथा करे सघूं। त सिंध जो को बि माण्हू ईअं नथो चाहे त अहिड़े क़िस्म जी तबाही अचे। हू पंहिंजी कुर्बानी ॾियण लाइ तयारु आहिनि, हीअ जिदोजहद में आहिनि, राति ॾींहुं रोडनि ते हाणे वेठा आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला ही जेका वकीलनि जी जिदोजहद आहे, सिंध जे अवाम जी जिदोजहद आहे, इहा ज़रूरु कामयाबु थींदी ऐं वफ़ाक़ खे इहे कैनालनि वारो जेको नोटिफिकेशन आहे उहो वापसि करणो पवंदो। सिंधु दरिया जे हवाले सां छो त सिंधु दरिया मां अॻु में ई हिननि केनाल ठाराया, असां धोखेबाज़ी कई, हिननि चयो त असां इहो चश्मा जेलम इन जे करे था ठारायूं, भुटे ऐलान कयो हो त जॾहिं सैलाब ईंदो, जॾहिं पाणी वधी वेंदो पोइ असां पंजाब खे हितां पाणी ॾींदासीं, पर हुननि असां सां धोखो कयो, गद्दारी कई। हाणे उते पाणी चोरी पंजाब खणे थो पियो, वरी हाणे छा था करनि, 6 केनाल वरी ॿिया सिंधु दरिया ते ठाहिया था वञनि जबरी तौर ते। पहिरियां ई सिंध में पाणी कोन्हे को, पुछड़ीअ ताईं ॻोठनि में पाणी पहुचे ई कोन थो, फसल थियनि ई कोन था। सिंध में एतिरी गुरबत आहे, एतिरी बुख या अफलास आहे, बेरोज़गारी आहे। सिंध जो नौजवान, सिंध जो 7 करोड़ अवाम वञे त वञे आख़िर काॾे? आख़िर असां बि इंसान आहियूं, असांखे बि पाणीअ जी सख़्त ज़रूरत आहे। जेकॾहिं असांखे ज़िंदा रहणो आहे त पाणीअ जी ज़रूरत आहे। जेकॾहिं असांखे मारणो अथनि, अगरि वफ़ाक़ ज़िद करे छॾी आहे त सिंधियुनि खे मारणो आहे, उन्हनि जे इन फ़ैसिले में इहो ई लॻे थो त वफ़ाक़ सिंध खां नफ़रत करे थो, सिंध खे पसंदि नथो करे, इन जे करे ई त पाणीअ ते धारो हई वेठा आहिनि। पर असां इन खे रिजेक्ट कयूं था ऐं मुतालबो कयूं था फौरी तौर ते इन्हनि 6 कैनालनि खे रद्द कयो वञे। जेकॾहिं रद्द न कंदा, धरनो असांजो जारी आहे ऐं जारी रहंदो। मक़सदु आहे, उन ख़ासि मक़सद लाइ जेको असां हिते गॾु थिया आहियूं, असांजो मक़सदु इहो ई आहे त इहे जेको दरियानि ते पाणीअ ते जेको धाड़ो हयो वियो आहे, जेको अवाम जे जेको आहे ख़्वाहिशनि खे ख़तमु करे जेको आहे धाड़ो हयो वियो आहे, उन धाड़े जे ख़िलाफ़ु असां सभु हिते गॾु थिया आहियूं ऐं असां हर सूरत में जेको आहे इन पाणीअ ते धाड़ो हणण न ॾींदासीं। जेकॾहिं असांखे इन पाणीअ जे ख़ातिर जेकॾहिं विढ़णो पियो, जेकॾहिं मरणो पियो या धरणे खे अञा अॻिते वधाइणो पियो त असां वधाईंदासीं। असां कंहिं बि सूरत में पाणी जेको आहे पंजाब खे खणणु न ॾींदासीं ऐं हर सूरत में जेको आहे असां पंहिंजो पाणीअ जो दिफ़ा कंदासीं। असां इन जे मक़सद जे लाइ जेको आहे हिते गॾु थिया आहियूं। असां पंजाब खे पाणी खणणु ॾींदासीं, असां पंहिंजे रत जो नज़रानो ॾींदासीं, पाणीअ खे पाणी खणणु न ॾींदासीं। नियाणियूं भेनरियूं असां कठे आयूं आहिनि, असांखे कल्ह बि आयासीं ऐं अॼु बि आया आहियूं ऐं जेसि ताईं जलसो रहंदो तेसि ताईं असां ईंदासीं, जेसि ताईं 6 केनाल रोकिया न वेंदा तेसि ताईं असां ईंदासीं, मरण घड़ीअ ताईं असां ईंदासीं। पाणी असांजो वाहिद हिकु सहारो आहे, असां पाणीअ खां मरण ख़ातिर विढ़ंदासीं, रहंदासीं ऐं ईंदासीं। एडवोकेट मुकेश कुमार फ्रॉम डिस्ट्रिक्ट नवाबशाह ऐं तालुको सकरन मां। जीअं त अॼु असां आमिर नवाज़ वड़ाइच जी सरबराही में बबरलो बाईपास ते मौजूदु आहियूं। असांखे अॼु ॿियो ॾींहुं आहे। असां वफ़ाक़ खे ॿुधाइणु चाहियूं था त तव्हांजे जेके केनालनि जी रिथा आहे असां उनखे रद्द करे चुका आहियूं ऐं असां तेसीं ताईं वापसी न वेंदासीं जेसीं ताईं तव्हां इन जो नोटिफिकेशन न वठंदो। वफ़ाक़ खे ॿुधाइणु चाहियूं था त तव्हां चोलिस्तान खे आबाद करे असांजी सिंध खे रेगिस्तान करणु चाहियो था, जेको असां कतई जेको आहे इनखे न करणु ॾींदासीं। मुकला इतिहाद पंहिंजे आख़िरी साह ताईं विढ़ंदी ऐं विढ़ंदे विढ़ंदे पंहिंजो जेको आहे इहो ऐलान कंदी त तव्हांखे असां ॿुधायूं था केनाल जेके आहिनि इहो मनसूबो पंहिंजो वापसी वठो। महिरबानी। सॼी सिंध तरफ़ आहे, एहतजाज आहे। ॿिए तरफ़ तव्हां वरी ॾिठो हूंदो त हीउ हुकमराननि जो जेको रवैयो आहे, असांजे ख़िलाफ़ जेके ठठोल कनि था, हीअ हिननि जा जेके ज़िम्मेवार वज़ीर मुशीर असांजे जेको आहे हिननि जे ख़िलाफ़ ॻाल्हाइनि था, चवनि था त मखसूस चोलो आहे, अड़े अंधा बोड़ा गुंगा, ही ॾिसो ही सॼी सिंध अथव, ही तव्हांखे कैनाल ठाहिणु कोन ॾींदा। जेसि ताईं हिननि जे साह में ॾिड़ी में साह आहे
ही तव्हांखे इहे कैनाल ठाहिण कोन ॾींदा। मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां असां हितां कोन उथंदासीं जेसि ताईं हीअ कैनालनि जो जेको नोटिफिकेशन आहे इहो तव्हां वापसि न वठंदो। सिंध पंहिंजे आख़िरी रत जे फुड़े ताईं विढ़ंदी। जीए सिंध, जीए संजीव। हाणे हणण जी हिननि कोशिशि कई पर सिंधी क़ौम उनखे नाकाम बणायो आहे। राणा सनावला जेको चए पियो त हीअ चंद क़ौम परस्तनि या शरपसंद नासिर आहिनि, अॼु सॼी सिंध निकिती आहे हिते जिते वेठा आहियूं। त तव्हां ॾिसो वकील ऐं सभु ज़बानूं ॻाल्हाइण वारा वकील, ख़ुदि जेको हिन तहरीक जो अॻुवान आमिर वड़ाए पंजाबी स्पीकिंग आहे पर सिंध जो पुटु आहे, त हू निभाए रहियो त समूरा सिंधवासी, न रुगो सिंधी क़ौम, समूरा सिंधवासी थी पिया आहिनि सिंधू दरिया खे बचाइण लाइ। ऐं अॼु जेके रोड रस्ता बंदि थिया आहिनि, तव्हां हिते ॾिसो ततल उस में ततल धरतीअ ते वेही करे बि समूरा माण्हू उहे शहरनि जा पलियल नफ़ीस जेके एयर कंडीशन ऑफिस में असांजा वकील साहिबान वेहंदा आहिनि, उहे धर ततीअ में निकिता आहिनि। सॼी राति जो अची हिते धरणो हयो अथनि। वरी सॼी क़ौम जेका उनजी ख़िदमत थी करे अॼु असांजूं अमड़ियुनि भेनरुनि नाश्ता मोकिलिया आहिनि। अॼु असां जूं औरतूं नौजवान ॿार त अॼु पैगाम ॾिनो आहे हिन रियासत खे त ही क़िस्म जा अवाम दुश्मन, सिंध दुश्मन, मुल्क दुश्मन मनसूबा जेकॾहिं ख़तमु न कंदा त पाण तबाह थींदा। असां सिंधूअ खे बचाईंदासीं। जेकॾहिं हू सिंधूअ जो रस्तो रोकींदा त समुंड बि त असां वटि आहे, तेल बि असांजो था खणनि। ॾिसूं सिंध जो कहिड़ो सामान, तेल, गैस, पाणी, समुंड कीअं था असांजो खणनि। ठीकु आहे, हीअ म्यूचुअल ॻाल्हि हूंदी आहे। अॼु रोड रस्ता ब्लॉक थिया आहिनि। जेसि ताईं ही मुआइदा रद्द न कंदा ऐं ठगीअ वारा ठाहिया न हक़ीक़ी तौर ते ज़मीनुनि जूं लीज़ूं कैंसिल कनि, मुआइदा कैंसिल कनि, तेसि ताईं ही धरना जारी रहंदा। जी रग सिंधू दरिया सिंध खे सरजींदड़ आहे, जंहिं असांखे वजूद बख़्शियो आहे, हिन धरतीअ खे वजूद बख़्शियो आहे। असांजी सुञाणप आहे, असांजी तहज़ीब, असांजी तारीख़, असांजो कल्चर सिंधू दरिया सां लाॻापियल आहे। हिन वक़्तु जेको असां जीअरा आहियूं, साहु खणूं था, उहो सिंधूअ जे बदौलत। हिन करे ही मुसलसल एहतिजाजनि जे सिलसिले खां पोइ अॼु वकीलनि जो ही जेको धरणो लॻो आहे, पंजाब जी साह जी रग ते जेकी लत रखी आहे, उहो हिन करे जेकॾहिं तूं असांजो साहु सुकायो, जेकॾहिं असांजो सिंधू सुकायो त पोइ असां तुंहिंजूं साह जूं रगूं बंदि कंदासीं। ही धरणो मुसलसल एहतिजाजी धरणो आहे त सिंधूअ ते जेके बि केनाल ठाहिया विया आहिनि, सिंधू दरिया सिंधियुनि जी फितरी मिल्कियत आहे, उहे केनाल रिसाऊं मुकमिल तौर ते ख़तमु कयूं वञनि। तॾहिं ई सॼी सिंध जी जेकी तहरीक आहे, जेकी बेचैनी आहे, उहा जेकी ॿी सूरत इहा आहे त हीउ जेको धरणो आहे, हीउ जेको एहतिजाज आहे, हिनखे वधायो वेंदो। ऐं अॼु सॼी सिंध जा समूरा रोड बंदि कया विया आहिनि। सुभाणे असां ट्रेन बंदि कंदासूं। मुमकिन थियो त पाकिस्तान जा सिंध जे अंदरि जेके हवाई जहाज़नि जा अॾा आहिनि, जेके एयरपोर्ट्स आहिनि, मुमकिन थियो त उहे बंदि करे छॾींदासूं। पर असां पंहिंजे सिंधूअ खे कंहिं बि सूरत में सुकड़ न ॾींदासूं। उनजी बहालीअ खे यकीनी बणाईंदासूं ऐं असां सिंध जी बहालीअ खे बि यकीनी बणाईंदा आहियूं। जीए सिंध, जीए लती। सिंधी जा सपूत, सिंधी क़ौम जा पुट, धरतीअ जा धणी, असीं सभु हिते हिन ॻाल्हि लाइ गॾु थिया आहियूं त हीउ जेको काफ़र पंजाब असांजो पाणी जेको असांखे शुरूअ में असांजो हिसो न ॾिनई, असांखे सिर्फ़ु बचत ॾिनई, हाणे बचत बि खाई पियो वञे, उन लाइ गॾु थिया आहियूं। इंशाअल्लाह रोड बंदि कंदासीं, ट्रैक बंदि कंदासीं, हुन सां असीं सोशल बाइकाट कंदासीं, हुन सां ज़ाती बाइकाट कंदासीं, क़यामत ॾींहं ताईं हुन सां विढ़ंदा रहंदासीं। ऐं इंशाअल्लाह पंहिंजे सिंधियुनि जो हक़ जेको हुनखे खाइण न ॾींदासीं, पोइ उन लाइ छो न असांखे केॾी भली कुर्बानी ॾियणी पए। असांजो इहो ई चवणु आहे, असांजो इहो ई मौक़िफ़ आहे त हीउ सिंधूअ ते धारो हयो थो वञे ऐं छह कैनाल था कढिया वञनि त इहो सिंधु खे अवाम खे गांव सिधो मारियो थो वञे। हे सिंध जो आख़िरी वसीलो आहे पाणी। हे पाणी बि कनल जनल खसियो था वञनि। इहो असांखे मंज़ूर कॾहिं न थींदो। हे सिंध जो अवाम जाॻी पियो आहे ऐं इहा जदोजहद जारी रहंदी। असांजी इहा तहरीक जारी रहंदी, तेसि ताईं जारी रहंदी तेसि ताईं वफ़ाक़ ऐं नोटिफिकेशन नथो वठे ऐं असांजा मुतालबा मञिया न अथनि, तेसि ताईं असांजी जंग जारी रहंदी। हिन सिंधु ख़ातिर छेड़ो